मोर शहर में के मैडम वटि कमु थो करे। हा, इहा ख़बर मूं बि ॿुधी आहे। अदा रांझण चए पियो त हू मैडम मोर सां शादी करण थी चाहे। छा इहो सच आहे काकी? इहा त रांझण खे ख़बर हूंदी, छो त मोर सां उहो ई मिली आयो आहे। छा मैडम शादी कंदी त तव्हां मोर जी हुन सां शादी कराईंदव? ज़ाहिर आहे, मैडम शादी कंदी त पोइ कराईंदासीं। न काकी, इहा ग़लती न कजो। छो? जेकॾहिं मोर मैडम सां शादी कई त उते वञी हुन सां शहर में रहंदो ऐं तव्हां हिते अकेला थी वेंदव। केरु त तोसां कम में हथ वंडराईंदो? छा काकी तूं नथी चाही त मोर जी कुंवार का अहिड़ी हुजे जेके हिते तोसां कम में हथ वंडराए, तुंहिंजी ख़िदमत करे? मैडम सां शादी कंदो न त उनखे बि हिते ई वठी ईंदो, असां सां गॾु रहंदी। तूं चरी आई काकी, भला मैडम हिते अची रहंदी? हुनखे कहिड़ो लाचार आहे त बंगला छॾी हिते कखन में अची वेहे? अलाए, मतां वेह बि सही। हिकु त हू हिते वेहंदी कान, जेकॾहिं वेहंदी त तोखे घर जे कमनि में लोड़ाईंदी। इन करे मां तोखे सलाह ॾींदसि त मोर जी भुल में बि हुन मैडम सां शादी न कराइजांइ। हितां को रिश्तो ॻोल्ह जेके अचे त हिते अची तुंहिंजी ख़िदमत करे, तोखे खट ते विहारे मानी खाराए। हा, चई त सही थी, पर हिते बि को भलो रिश्तो मिले न। काकी थोरो सोचींदीअ त हितां तोखे मोर लाइ रिश्तो मिली वेंदो। बाक़ी मैडम सां शादी कराइण लाइ सोचजा बि न काकी।